स्वास्तिक स्वास्तिक जंहिंखे असां गणेश जो प्रतीक भी मञींदा आहियूं। चवंदा आहिनि कि स्वास्तिक किथे भी कढण सां तव्हांखे प्रॉस्पेरिटी यानी वाधारो ऐं गुड फॉर्च्यून यानी शुभ समाचार जी प्राप्ति थींदी आहे। वास्तुशास्त्र जे हिसाब सां स्वास्तिक जो मतलब आहे स्टार्ट ऑफ लाइफ, माना काई ना काई शइ जो शुभ शुरुआत थियण। घर जे दरवाजे ते, नई गाड़ीअ ते, पंहिंजे कार्यस्थल ते या काई भी नई शुरुआत करण खां पहिरियों चवंदा आहिनि कुमकुम सां स्वास्तिक कढण सां शुभ शुरुआत मनी वेंदी आहे। त तव्हां ॾिठो हूंदो पूजा में भी जॾहिं तव्हां वेहंदा आहियो त कुमकुम सां या अक्षत सां यानी चांवरनि सां स्वास्तिक कढियो वेंदो आहे ऐं सभिनीनि खां पहिरियों भगवान गणेश जो प्रतीक मनी करे स्वास्तिक जी ही पूजा कबी आहे। चवंदा आहिनि कि स्वास्तिक में जेके 4 लाइनियूं हूंदियूं आहिनि उहे ब्रह्मा जा 4 मुख आहिनि ऐं घणा ई माण्हू ईअं बि चवंदा आहिनि कि स्वास्तिक जेको आहे उहो जीवन में जेके असांजा 4 आश्रम आहिनि उन्हनि खे वर्णित कंदा आहिनि। उहे आहिनि ब्रह्मचार्य, गृहस्थ आश्रम, वान्यप्रस्थ ऐं पोइ संन्यास। त यादि रखिजो अॼु खां पोइ काई भी नई शुरुआत करण खां पहिरियों कुमकुम सां भगवान गणेश जो नालो वठी करे स्वास्तिक जेको हुननि जो प्रतीक मञियो वियो आहे उहो ठाहींदा त भगवान गणेश सभु विघ्न तव्हांजा दूर कंदा।